अस्सलाम वालेकुम या अली मदद जीअं त मां सैयद नूर नबी शाह जिलानी जीअं त ज़िले कंबर शहदारकोट खां त जीअं मां उमरकोट जे बारे में ॻाल्हि कंदमि त किताब पुलिस गर्दो चार पामाल पर्दो पामाल कयो आहे पुलिस पुलिस डिपार्टमेंट किताब लेडीस हुजे मर्द हुजे त याननि ग़रीबी में हथु विझी ऐं हुननि ते लटा फाड़नि करणु हिन जे हिसाब सां DIG खे मां मुतालबो कंदुमि त आजी सिंध जावेद ओढो साहब खे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे जल्द हिन किथां उमरकोट में मासूमनि सां ऐं याननि सां तज़लीक़ थी आहे। इन पुलिस डिपार्टमेंट किथां असांजे आवाम जी टैक्स मां पघार खणंदड़ ऐं असांजे टैक्स खां पलंदड़ ऐं त ॿी ॻाल्हि त वॾेरनि भोतारनि जी ग़ुलामी या कमदारी कंदड़ त ऐं किथां शाह साहब आहे उमरकोट MN आहे MP आहे MP जी लॻे त कोन थो MP आहे पर शर्म हया अचणु खपे हिननि शाह साहब खे त शाह साहब खे इहा ख़बर आहे त आल बैत त इमाम हसन हुसैन केतिरो माना पंहिंजी उमत मथां सिर क़ुर्बान कयो केतिरो पाणी ज़ुल्म थियो त बि उमत सां अहिड़ो बद इख़लाक़ न हलो तव्हां यहूदी ऐं फिरोन खां बि टपी विया आहियो। शाह साहब तव्हां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पंहिंजी पुलिस डिपार्टमेंट जा कमु ॾिसंदा वञो ऐं आजी सिंध जावेद ओढो साहब पंहिंजी पुलिस डिपार्टमेंट खे सम्झाए छॾियो त इज़त न पंहिंजे असां दंगनि ऐं याननि में सिर क़ुर्बान कंदा असां सिंधी एतिरा बेगैरत न आहियूं पुलिस डिपार्टमेंट तव्हांजी किथां बेगैरत खां बि टपी वई आहे बेहया खां बि टपी वई आहे पंहिंजी पुलिस डिपार्टमेंट खे इज़त मां सम्झाए छॾियो जेकर न सम्झाईंदो त असां पुलिस जा हर थाणे में वञी भन ट्राए कंदासीं।